नाज़रीन ॾोकरीअ मां वधी ख़बर पहुचाईंदासीं। ॾोकरीअ में सनहरी पुल ڀرسان ज़ाल मुड़ुस खे धार करण जो साज़िशन समेत मोतमार धमकियूं बाला अख़्तियारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे। माशूक अली डेरो जी रिपोर्ट मूजिबि साइमा ज़ाल मोहम्मद यूसुफ ॼणे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी शादी कुझु अर्सो मस गुज़री आहे। असां पाण ज़ाल मुड़ुस पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशि आहियूं, मगर मुंहिंजो पीउ दिलमुराद शेख माउ अमीरा शेख मूंखे मुंहिंजे मुड़ुस मोहम्मद यूसुफ ॼणे जो खां धार करण लाइ मुख़्तलिफ़ हुरबा हलाए रहिया आहिनि। उन मौक़े ते हिन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे हिन तलाक ॾिनी। हाणे इहो मसइलो आहे, मूंखे पंहिंजे घर वारा खपाइनि पिया। मां चयमि त मुंहिंजो मुड़ुसु आहे, वरी बि मां पंहिंजे घर मोटी वई। उहे तव्हांखे घर वारा केरु पिया खपाइनि? असांखे अम्मा ऐं अबा। उनजो नालो तुंहिंजे अमड़ जो ऐं तुंहिंजे पीउ जो? दिलमुराद, माउ जो अमीरा। ज़ात जा शेख। तव्हां पाण? असां पाण सीमा। तव्हांजो नालो सीमा आहे? ज़ात जा शेख। मुड़ुसु केरु अथई? मुड़ुसु हिन वक़्तु केरु? हाणे मोहम्मद यूसुफ। उहो ज़ात जो केरु आहे? ठीकु आहे। हाणे तव्हांखे कंहिं मां ख़तरो आहे? असांखां पंहिंजे अम्मा ऐं अबा मां ख़तरो आहे। ॿियो तुंहिंजे भेणियुनि मां? हा, उन्हनि मां बि ख़तरो आहे। उहे केरु आहिनि ज़ात जा? उमरानी। उहे किथे वेठा आहिनि? कराची। उहे छा था चवनि? उहे चवनि था त मतिलबु हिन खां छिनी करे असां वठणु। माना तव्हांखे धमकियूं था ॾियनि त मुड़ुस खे तलाक करे त तोखे ॿिए हंधि असां ॾियूं। भाऊ तव्हांजो मोहम्मद यूसुफ छा चवणु आहे? असांजो चवणु इहो आहे त हे हाणे फ़ोनियूं पिया था कनि त मूंखे 2-3 चकर हिननि धमकियूं ॾिनियूं त छोकिरीअ खे फिटी कर। हिननि मूं ते हथियार रखिया ऐं मूंखे चवनि हिनखे तलाक ॾे। मां हिनखे मूंखे चवनि न त मारे तोखे फिटी कंदासीं। हिकु मोहम्मद अली, ॿियो हुनजो भाउ आहे लियाकत। उहे ज़ातिया केरु आहिनि? उमरानी। उहे पोइ मूंखे तलाक ज़बरदस्ती ॾियारे पोइ छोकिरीअ पंहिंजे खे वठी आहे, वरी खापाइनि पिया, उन्हनि खे ॾियनि पिया। पोइ हिन माईअ मूंखे फ़ोन कई, मूंखे वठी वञ, मूंखे ॿिए हंधि खपाईंदा, मां तोसां गॾु रहंदमि, तोसां ख़ुशि रहंदमि। पोइ माई मुंहिंजी घुमो ॾे आई। तव्हां कंहिंखे अपील करणु चाहियो था? असां सिंध सेक्रेटरी ऐं जेको बि आहे हिन सिंध जो वॾो, उन सां असां सिंध सेक्रेटरी या बिलाल भुट्टे खे अपील था कयूं, जीअं लाड़काणो वॾो SP, उन्हनि खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ खपे। ॿियो तव्हांजो छा मुतालबो आहे? बसि असांजो मुतालबो इहो आहे त असांखे बसि छॾे ॾियनि पंहिंजी हालत ते, असां ते ज़बरदस्ती न कनि। या सुभाणे मूंखे कुझु थियो त मुंहिंजा मालिक चुप न रहंदा। असां पाण में ख़ुशि आहियूं। ओके।